जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत आहे। ख़बर शहडोल जी आहे। सिंधी महिला समिति जे पारां सावण महीने में पुलिस ग्राउंड शहडोल में वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित कयो वियो, जंहिंमें वॾी संख्या में सिंधी समाज जी माताउनि भेनरुनि सां गॾु पुलिस विभाग जी जाइफ़ूं ऐं मर्दनि बि वृक्षारोपण कयूं। हिन कार्यक्रम में मुख्य रूप सां दीपा मंगलानी, नीतू रूपानी, रश्मि जयसवानी, कविता जगवानी, सपना कटारिया, कामना कटारिया, भावना थदानी, पलक सचदेव, गीता राज इन्हनि सभिनी जो विशेष सहयोग रहियो। शहडोल जी ख़बर फ़िलहाल हेसिताणी आहे। जे हीअ न्यूज़ तव्हांखे वणी आहे त सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।